नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झोल खां ख़बर ॾींदा हलूं त झोल लॻ ॻोठ पिरियो बबर जे रवासण बेवा सिम वाह मां मथां पुल न हुअण करे वाटर कोर्स तां गुज़रंदे किरी पई। 3 ॾींहं गुज़रण जे बावजूदि अञा ताईं संदुसि लाश न मिली सघियो। वारसनि पारां ॻोल्हा जारी। ॻोठ पिरियो बबर जे रवासण 50 साला बेवा साहिबज़ादी ज़ाल मरहूम इमाम बख़्श बबर पंहिंजे ॻोठ जे 2 औरतुनि सां गॾु झोल में अची एहसास प्रोग्राम जे वज़ीफ़े जा पैसा वठी शाम धारे पंहिंजे ॻोठ वञी रही हुई त दे लाखा वटि मेन सिम वाह ते ॻोठ ॾांहुं वेंदड़ सिम वाह मथां मोरी न हुजण ते सिम वाह मथां ठहियल वाटर कोर्स नंबर 42 तां गुज़रंदे पेर तिरकण करे सिम वाह में किरी पई। एतिरे में साणस गॾु ईंदड़ औरतुनि खेसि बचाइण लाइ दाहूं कयूं। दाहनि ते आस पासे जा ॻोठाणा ऐं संदुसि वारस पहुची लाश जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूदि लाश न मिली सघी। 3 ॾींहं वारसनि दाहींदे ॿुधायो त असां सां ज़ुल्म थी रहियो आहे। बेवा औरत खे सिम नाले में किरंदे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर इंतज़ामिया में को बि लड़ी न आयो। अहिड़ी ख़बर मीडिया ते हलण खां पोइ डिप्टी कमिश्नर सांगड़ नासिर हुसैन मिर्ज़ा नोटिस वठंदे अमलदारनि खे रवानो करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर पंहिंजे बयान में ॿुधायो त गुज़िरियल ॾींहं खां वाक़े वारे हंधि मुख़्तियार कार खे रवानो कयो आहे, पर लाश हथ न आयो आहे। लाश न मिलण ते ॾुख जो इज़हार आहे। सिम नाले जो पाणी बंदि करण जो मूं हुकुम जारी करे छॾियो आहे। लाश हथ करण जे लाइ हर वसाहर कोशिश कई पई वञे। डिप्टी कमिश्नर वधीक ॻाल्हाईंदे चयो त असीं कोशिश में रुधल आहियूं। कंहिं बि तरीक़े सां लाश हथ करे वारसनि हवाले कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।